मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई कोड़ा अरे बुधा पे तो यार कोड़ा हाँ जो छायूं छोड़ा हाँ यार इन रंगीले ने लोग काडू असांखे सफ़ा नांगो करे छॾियो। पावली सच में बसा जी चाय में एडो जादू आ छा? भाली लगे त यही तो असांजी होटल जी चाय में वाकई में को जादू आहे। मूंखे त किस्सो सम्झ में नथो अचे। जेकॾहिं जेके माई इज़त असांजा पैसा खाधा न पहिरियां उहो त माल मोटराए ॾे न। कोड़ा तू ही करे कादन खे समझा न। रिवर्स साहब तव्हांखे अंदाज़ो ई कोन्हे इन इज्जत ॾे असांजा केतिरा पैसा आहिनि। मां इन करे परेशान लगी पई छो त मवाली के पुलिस बधी वई आ। जे मवालीअ खे पुलिस पकड़े वई आ त तू कंहिं चङे मुड़ुस खे दाह ॾे। चावरी लाली खे चओ त लालू खे चई छॾराइसि। अव्हांखे मां पहिरीं ई ॿुधाए चुको आहियां त इन मामले जी मूंखे का बि ख़बर कान्हे। खबर पइजी ईसा खाली अन कीता हुकुम कर साहब के मारणो आ के दतड़ो आ इने की मारणो आ इने की दसड़ो आ। ता हिन खां ॾोह क़बूल करायो त मां हिकिड़ो कमु करे मोटी थो अचां। इने व्याज खां अलावा ॿी कहिड़ी आहे बुरे अमल जी सज़ा? हिक ॻाल्हि जी सो ॻाल्हि मां मवाली खे छॾाण कोन विधो। न वञ तोखे कोई इलाज बि कोन थो करे। उहो सो तूं पगदार आ राज जो वेंदे त मवाली छॾाए छॾींदे। ड्रामा सोप सीरियल मश्करन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।